सदर आसिफ अली ज़रदारी ऐं अॻूणी वज़ीर आज़म बेनज़ीर भुट्टो जी नियाणी आसफ़ा भुट्टो ज़रदारी क़ौमी असेंबली जे तक NA 207 नवाबशाह तां बिना मुक़ाबले कामयाब थी वई। इलेक्शन कमीशन मूजिब आसफ़ा भुट्टो जे मुक़ाबले में 11 उम्मीदवारनि नामज़दगी काग़ज़ जमा कराया हुआ। उम्मीदवारनि पारां आसफ़ा भुट्टो जी हिमायत में हथ खणण खां पोइ PP उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाब थी वई आहे। हाणे NA 207 ते आसफ़ा भुट्टो ज़रदारी बिना मुक़ाबले कामयाब करार ॾिनी वई आहे। यादि रहे त क़ौमी असेंबली जे तक NA 207 नवाबशाह तां आसिफ ज़रदारी कामयाब थियो हो, पर सदर चूंडजण खां पोइ संदसि सीट ख़ाली थी वई हुई।